मुफ्ती साहब जंहिं जानवर के इंसान ज़बा करे उहो हलाल ऐं जंहिंखे अल्लाह मारे उहो हराम, छा इहो मसलो अल्लाह जी शान जे ख़िलाफ़ न आहे? इहो हिकिड़ो मशहूर सवाल आहे त जंहिं जानवर के इंसान ज़बा थो करे उनखे तव्हां मुसलमान हलाल था सम्झो ऐं जंहिंखे अल्लाह थो मारे उनखे हराम था सम्झो। यानी नऊज़ बिल्लाह तव्हां अल्लाह जी शान जे ख़िलाफ़ अमल कयो था। अल्लाह जो मुयल हराम, तव्हां जो ज़बह थियल हलाल। पर इन मसले खे चङी तरह समझिजे। सभ खां पहिरियां इहो नज़रियो ऐं अक़ीदो बणायो त मारण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात। इहो ज़हन बणायो। चाहे तव्हां जानवर ते छुरी हलायो या जानवर कंहिं एक्सीडेंट सां मरी वञे, कंहिं बीमारी सां मरी वञे, हर तरह सां जानवर के मारण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात। तव्हां छुरी हलायो था, तव्हां नथा मारियो, उन जी तक़दीर में अल्लाह से ईअं ई मौत लिखी हुई छुरी जे हेठों। त मारण वारी ज़ात अल्लाह जी ज़ात आहे, हर हाल में जीअं जानवर मुयो आहे। फ़र्क़ु छा आहे? फ़र्क़ु इहो आहे त जॾहिं जानवर ते बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर पढ़ूं था त इन अल्लाह जे नाले जे करे जानवर हलाल थिए थो, छुरी जे करे न। ऐं जेको जानवर पंहिंजी मौत मुयो आहे या कंहिं बीमारी में मुयो आहे उहो हराम इन करे आहे छो त उन जी सिसी ते बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर चई करे छुरी न हलाई वई आहे। अल्लाह जे नाले जे करे हलाल थिए थो ऐं अल्लाह जे नाले न हुजण जे करे हराम थिए थो। मसलो इंसान ऐं अल्लाह जो न आहे त अल्लाह मारियो हराम, इंसान मारियो हलाल, ईअं न आहे। मारण वारी ज़ात अल्लाह जी आहे। फ़र्क़ु इहो आहे जॾहिं तव्हां अल्लाह जो नालो खणी मारींदव तॾहिं हलाल आहे, जॾहिं अल्लाह जे नाले जे बग़ैर मरियो तॾहिं हराम।